खुश नसीब आया मां अम्मा। बस घणो थियो। पहिरीं इहो ॿुधाए त एतिरी देर किथे हुई? अम्मा इते ही हुयसि, केॾां वेंदसि? अरे एतिरी देर कॉलेज त न हूंदो आहे। सच सच ॿुधाए त केॾां वई हुई? अम्मा मुंहिंजी दोस्त जी सालगिरह हुई, वो जबरदस्ती पंहिंजे घर वठी वई, इन जे करे देर थी वई। तू एतिरो टेंशन छो थी खणे? ॿुध, तुंहिंजे घुमण फिरण जा हाणे ॾींहं पूरा थी विया। अधी वारा मथे हफ़्ते अचनि पिया तोते लटो विझण। छा एतिरो जल्दी? अम्मा अदा त चयो पोइ छो? बस जेको तय थियो आहे उहो ई कयूं पिया। वधीक ज़बान न हलाए। ज़बान त अदा तव्हां था फिरो। मां शादी न कंदसि, इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। तव्हांखे जेको वणे वञी कयो। मां आकिल बालिग आहियां, मूंसां ईअं ज़बरदस्ती नथा करे सघो। मथो त न ख़राब थियो अथई? बस मां चवां हिते त ख़ामोश थी वञ। ॿ अखर छा पढ़ी आई? एॾो थी ॻाल्हाई? तोखे ॻाल्हाइण अची वियो आहे? तू त वाइदो कयो हो न त पंहिंजी पढ़ाई पूरी थींदी, उन खां पोइ शादी। इहो वरी छा आहे? तूं छो अहिड़ी थी आई? तोखे ख़्याल नथो अचे त तुंहिंजो भाउ तुंहिंजो फर्ज़ लाए? पर तूं आई तिलीअ तेल नथी लाइण ॾी। अम्मा मां पढ़ण थी चाहियां, सुभाणे पंहिंजे पेरनि ते बीहण थी चाहियां। मुंहिंजा बि के ख्वाब आहिनि। तूं मूंसां एतिरो जल्दी इहो छो? बस मजीद वाइदो कयो आहे, जेसि ताईं तूं पढ़णु चाहींदे तोखे पढ़ाईंदो। वो हींअर त सिर्फ़ु निकाह करण थो चाहे न। रुख़सती त तुंहिंजे इम्तिहान खां पोइ थींदी। छा आहे अम्मा, ईअं मूंसां छो था कयो? मूंखे जीअरे छो था मारियो? ईअं न कयो अम्मा, प्लीज़। अबा सुभाणे पैसनि वारो कमु थी वेंदो या अॻे वांगुरु ऑफिस वारा धक कढंदा? अम्मा अल्लाह ख़ैर कंदो। सुभाणे ताईं लोन वारी रक़म जो बंदोबस्त थी वेंदो। घणा था ॾीनी? अम्मा मिलाए सिलाए 8.5 लाख रुपया थी वेंदा। तूं सुभाणे ई सामान आणणु शुरू कर त असां ॿिए ॾींहुं अहिड़ी छोकिरीअ खे रओ पाराए तारीख़ वठी अचूं। अम्मा ही सभु त थी वेंदो, पर परी हा कई या वापसि वरी मोटणो पवंदो। ईअं कीअं थींदो? अदी पाण मूंखे घर वेठे चई वई आहे त अचो छोकिरीअ खे रओ पाराए वञो। अम्मा तव्हांखे ईअं नथो लॻे त परी मूंसां, मुंहिंजो मतिलबु आहे त परी मूंसां शादी करणु नथी चाहे? चरियो छो ई छा जोड़ियूं ॻाल्हियूं थो करी? परी छा बि सोचे या करे, संग छॾिबो छा? हाँ मां, संग वो बि परी जहिड़ी राणी जो केरु छॾींदो? उनखे त अलाह ठाहियो ई मुंहिंजे लाइ आहे, ऐं हूअ मुंहिंजी मिरास करे जोड़ी आहे अलाह साईं। जी थिए? अम्मा मूंखे यूनिवर्सिटी जे लाइ देर थी थिए, पॉइंट निकिरी वेंदी, मां वञां थी। चरी थी आई छा? तुंहिंजो दिमाग़ ख़राब त न थी वियो आहे? हींअर त 8 लॻा आहिनि, नेरनि करे पोइ वञ। अञा 9 बजे त तुंहिंजी क्लास लॻंदी। अम्मा 9 वॻे त क्लास आहे, पर उते पहुचण में त देर थी लॻे न। मां वञां थी, मां उते ई कुझु खाई वठंदमि। कुझु पैसा थी त ॾे त। चङो भला हीअं कर, चांहि जा 2 टुक भर, उन सां गॾु 1-2 गिरा बि हणी वञ। अम्मा तूं पैसा त ॾे। हा ॿुधाए घणा खपनि? 1,000 अथई ॾींदीअ? जेके अथई ॾे, जेके बचा उहे मोटाए ॾींदीसांइ। रखण रोज़ तूं 200-300 रुपया ख़र्च थी करी, हाणे खे ख़बर पवंदी न। बस बि कर अम्मा, ₹1 रुपयो त कोन ॾिनो अथई न।
छोकिरी पंहिंजा अफ़ाल संभाल। अलाए छा थींदो आहे न छोकिरी जो, त सूर ॾेई छॾियईं। जमाल, तो एतिरी देर छो कई? तो त चयो त 7:30 वॻे ताईं पहुची वेंदमि। मुंहिंजे लाइ इहो ई बहितर आहे त मां बस में यूनिवर्सिटी हली वञा। तुंहिंजो घटि में घटि इंतज़ार त न करणो पवंदो। सुबुह जो रोड ते ट्रैफिक घणी हूंदी आहे, हिनजे लाइ देर थी वई। देर? मुंहिंजा सुना साईं, पूरा सारा 25 मिंट बीठी आहियां स्टॉप ते, सो बि बुख ते काटिया अथमि। ओहो, आई एम सॉरी यार, मूंखे त विसरी वियो त पाण खे गॾु ब्रेकफास्ट करणो। हल हाणे पहिरियां किथे हली ब्रेकफास्ट था कयूं, पोइ यूनिवर्सिटी। न, हाणे देर थी वई आहे। छाजी देर यार, कम ऑन परी, एतिरो हलंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि चवां, छा चवण घुरंदा? तू कावड़ में अञा सुहिणी थी लॻे। छो न लॻंदसि, परी जो आहियां। जी जी सरकार, असीं त मुकाम जा चिबरा आहियूं। अहिड़ी बि ॻाल्हि न आहे, हाणे हरू भरू पाण खे एतिरो हेठि बि न आणियो। माना कुझु सूंह जा तजला सामे बि आहिनि न। बस रुगो ही नक थोड़ो वॾो हुजे हा। मुंहिंजे नक जी अहिड़ी गुस्ताखी जो तव्हांखे न वणे। तव्हां छा लॻायो अथई? सिधो सो परी छो न तूं चवीं? असल में न घणी बेतकल्लुफ़ी सुठी न आहे हूंदी। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? पाण हाणे दोस्त आहियूं, एतिरी हुजे त करे सघिजे थी। ओके परी जी। वरी यू परी जी छाहे? परी बस न, नेरन। ओ यस 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 यस। भला छा खाइजे? हलवा पूरी। शुक्र आहे जो तू अमरीश पूरी ना आहे चयो। छा थियो आहे? एॾी परेशान थी वई, एॾो तकड़ो तो मूंखे गादी में अची विहारियो आहे। छा थियो? जमाल जल्दी हल, प्लीज जल्दी हल। मूंखे मजीद न ॾिसी वठे, जल्दी हल। हा हा बाबा, तू परेशान न थी, निकिता आहियूं न, ख़ैर थी वेंदो। मूंखे लॻे थो त मजीद मूंखे ॾिसी वरितो आहे। बाय द वे, केरु आहे मजीद? ऐं छा थिए तुंहिंजो? हिन वक़्तु तूं हिते कीअं आयो? मंगीदो आहे मुंहिंजो, मूंखे कहिड़ी ख़बर त छो आयो आहे। शायदि हिते हुनजी का ऑफिस हुजे या कंहिं कम सां आयो हुजे। जमाल, जेकॾहिं हुन मूंखे ॾिसी वरितो त पोइ? मूंखे नथो लॻे, पर तूं ॾिनी छो थी? पाण को ग़लति कमु त न कयो आहे? पाण सुठा दोस्त आहियूं। अलाए, मूंखे ॾाढो डप पियो थिए। ओके ओके, डोंट वरी। हुन असांखे कोन ॾिठो आहे। हुनजे निहारण खां पहिरीं पाण अची गाॾी में वेही रहिया हुआसीं। अलाए छा थियो हूंदो, परी खे मजीद शायदि ॾिसी वरितो हुजे। अलाए कहिड़ो वर्ताव कयो हूंदो, मथां को तशद्दुद कोन कयो हुजे। छा करियां, कंहिंखां मालूम करियां? इमरान खां पुछां थो, पर न, हू बि त अदमग़ज़ी आहे, ॿुधाइण बिना मामले खे ख़राब न करे छॾे। ओह गॉड, छा करियां? अल्लाह करे कुछ न थियो हुजे।
अला अॼु मुंहिंजी राणीअ जो कहिड़ो छास ॿुधी वियो आहे जो एॾो गुमसुम वेठी आई। अम्मा तोखे ईअं नथो लॻे त ॼण असां अञा बि सदियूं पोइते रहियल आहियूं, जॾहिं नियाणियुनि खे ज़िंदा पूरबो हो। बस फ़र्क़ु हाणे इहो आहे त ज़मीन जे अंदरि न, ज़मीन जे मथां थो पूरियो वञे। मर्ज़ीअ जे बरख़िलाफ़ कि मर्द जे हवाले तो कयो वञे, ॼण घर जी टगी कंहिंखे तोहफ़े में थी ॾिनी वञे। छोरी तोखे त अलाए छा आहे, सॼो ॾींहुं अलाए ग़लति सलत थी सोची। पर तोखे त को धारियुनि खे त कोन था ॾियूं, न को कंहिं गैरनि खे पिया ॾियूं, न ई तो ते वरी को एॾो ज़ुल्म पिया कनि। ॾिस न, कुझु असांजी बि त मजबूरी सम्झ न। त पोइ छो ॼणी मूंखे जॾहिं सम्झे थी त मां तव्हांजी मजबूरी नथी सम्झां। हाणे माठ करे हली नमाज़ पढ़ त इहे शैतानी ख़्याल तुंहिंजे दिमाग़ मां निकिरनि। अम्मा ये शैतानी ख़्याल न आहिनि, ये उहे सवाल आहिनि जंहिंजा सदियुनि खां औरत खे जवाब न आहिनि मिलिया। हल शाबाश, उथ हली विसू कर, रब जे अॻियां झुक कि त दिमाग़ साफ़ थिए। चरी वट फोन बि त कोन्हे, अहिड़े दौर में सेल फोन बि न अथसि। हा, सुभाण सेल फोन गिफ्ट करियांसि थो, घटि में घटि राब्तो त करे सघिजे थो, को हालवाल बि त वठी ऐं ॾेई सघिजे थो। बसि हाणे ई निकिरां थो ऐं परी लाइ मोबाइल फोन आणियां थो, सुभाणे हर सूरत में खेसि ॾींदुसि। जमाल प्लीज तू न कर ईअं, हिते सभु को ॾिसी वठंदो ऐं पोइ ग़लति मतिलबु कढंदा। असल में यार परी, कल वारे वाक़े खां पोइ मां ॾाढो परेशान रहियो आहियां। सॼी राति निंड न कई अथऊं, अजीब अजीब ख़्याल पिया आया। मूं सम्झो मजीद तोखे मूंसां गॾु ॾिठो आहे, तोसां अलाए कहिड़ो वर्ताव कयो हूंदो, अलाए छा थींदो हूंदो तोसां गॾु। थैंक गॉड अहिड़ो कुझु बि न हुयो, मां त ख़ामोखा डिॼी वई हुयमि। जेकॾहिं अहिड़ो कुझु हुजे त अलाए छा थी वञे असांजे घर में। ऐं मां त यूनिवर्सिटी बि न वञी सघां, मूंखे हिते ई ड्रॉप कर, यूनिवर्सिटी खां पोइ मिलूं था। न जमाल, इहो बहितर न आहे। मां घर में छा चवंदसि त हीउ मोबाइल काथां आयो। अरे बाबा तू हे रख त सही न, पोइ सोचूं था। तू फिलहाल वञी क्लासेस अटेंड कर, पोइ ॾिसूं था। ओके तव्हांजो ज़ोक तव्हां वांगुरु लाजवाब आहे। मां सम्झसि न। तव्हां मौसम जे हिसाब सां ड्रेसिंग कंदा आहियो, ऐं सच पुछो मूंखे तव्हांजी ड्रेसिंग ॾाढी वणंदी आहे। ऐं तव्हां बि, मां तव्हांजो फैन थी वियो आहियां। सर तव्हां शर्मिंदा पिया कयो। इहा हक़ीक़त आहे त तोते हर ड्रेस सुहिणी थी, ऐं राबेल जे गुल जीअं तुंहिंजी सूंहं में का बि कमी न आहे। थैंक यू सर। अॼु शाम जो कॉफ़ी पीअण ते दिलि थी चवे। सॉरी सर, मां होटलिंग न आहियां कंदी। प्लीज़ माइंड न कजो, मां इन क़िस्म जी छोकिरी न आहियां। ओहो, आई नो, पर तूं मूं ते एतबार करे सघीं थी, जेताईं त मां हुन जी ज़मानत ॾियां तोखे। सर मां सिंपल छोकिरी आहियां। जेकॾहिं ऑफिस में मां कंहिंसां खिली ॻाल्हायां थी, इन जो मतिलबु इहो न आहे त हर कोई मूंखे चाहे ऐं काफ़ी जी दावत ॾिए। तव्हां मुंहिंजा बॉस आहियो, मां पंहिंजे असाइनमेंट जे सिलसिले में हिते आई आहियां ऐं तव्हांजी रेस्पेक्ट कंदी आहियां। हिन ऑफिस में बि खोड़ छोकिरियूं आहिनि, हिन बि त आहे। तव्हां हुनखे दावत ॾियो त बहितर थींदो।
मुखे ईअं लॻी रहियो त मां ॼण को इंसान न हुजां, को ढोर या जानवर हुजां। मुंहिंजी का बि हैसियत न हुजे जो मुंहिंजी मर्ज़ीअ ते को फ़ैसिलो वरितो वञे। एॾी बेहसी औरत खे छा सम्झो वियो आहे? असांजे मुआशरे में था रहूं परी, उन मां इहा ई तवक़ो रखिजी सघे थी। ऐं हूं बि नियाणियूं वालदेन जे फ़ैसिले ते अखियूं बंदि करे हलंदियूं आहिनि। हीअ असांजा क़दर आहे। बिल्कुलु बि न। मां हुन असिस्टेंट सां सॼी ज़िंदगी नथी गुज़ारे सघां। वो एतिरो मस थो कमाए जो पंहिंजो पेट पाले सघे, मूंखे काथां खाराईंदो? मूंसां ग़लति पियो थिए। जमाल तूं सम्झी छो न पियो? ईअं न आहे परी, वालदेन जेको फ़ैसिलो कंदा आहिनि न उहो ओबराइब ते न आहे बदल हूंदो। हुननि जेको बि कयो आहे न उहो तुंहिंजे भले लाइ सोचे ई कयो हूंदो। तूं त पाण खे मुंहिंजो दोस्त तो चवराई, तूं बि हुननि जो पासो तो खणी। मुंहिंजे ख्वाबनि, मुंहिंजे अरमाननि जी तो वटि बि का हैसियत न आहे। ओके बाबा ओके, मां हुननि जो पासो नथो खणां, पर तूं ॿुधा मां तो लाइ छा थो करे सघां? ॻाल्हि सिधी सही आहे, मूंखे मजीद सां शादी न आहे करणी। परी तुंहिंजो मजीद सां या निकाह त कोन थियो आहे न। जेसीं ताईं कुझु थिए तेसीं ताईं पाण कुझु न कुझु ज़रूर करे वठंदासीं, तूं फिक्र न कर। वाह, तूं छा लॉजिक ॾिनी आहे। जेकॾहिं तूं चईं त मां इमरान सां ॻाल्हायां, वो कुझु न कुझु पंहिंजे लाइ करे सघे थो। हुन सां ॻाल्हाइण जो कहिड़ो फ़ाइदो थींदो? हू तुंहिंजे भाउ जो दोस्त आहे, खे ज़रूर सम्झाईंदो। अदा बॉक्सर ऐं कराटे मास्टर आहे, उहो छो तो विसारीं? हणी अदा इमरान जी जाग्राफी मटाए छॾींदो। त हाणे पोइते छा आहे जिनजी बुनियाद ते तूं मजीद सां ज़िंदगी भर न रहंदी? पर आख़िर हू तुंहिंजो मासात बि त आहे। हो छा थी पियो जी मासात आहे त? भला तूं सम्झी थी त तुंहिंजो भाउ तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो? जेकॾहिं हू मुंहिंजी ॿुधनि त मां ईअं बेहस हुजां। अदा खे छा आहे, ज़िंदगी त मूंखे गुज़ारणी आहे, हू त पंहिंजो ॿार तो लाहे। ॾिसूं था त छा करणु घुरिजे। फ़िलहाल तूं इहो डिस्कस करणु छॾे ॾे। जमाल, तूं मुंहिंजे लाइ छा तो करे सघीं, सिर्फ़ एतिरो ॿुधाए। मां हिकु दोस्त खां मदद पई घुरां। ओह परी, मूंखे हिन महिल कुझु बि सम्झ में नथो अचे। तूं मूंखे थोरो वक़्तु त ॾे, मां को न को रस्तो ज़रूर ॻोल्हे वठंदुसि। किथे आहे वक़्तु? हू मुंहिंजे इम्तिहाननि खां हिकदमि पोइ रुख़सतीअ जी घुर कंदा। ॾिसूं था, तूं रिलैक्स थी, डोंट वरी। हाणे ॿुधा छा खाईंदी आहीं? मूंखे त ॾाढी बुख लॻी आहे, हलूं होटल ते। मां घर छॾे ईंदसि। छा चरी थी वई आहीं छा? असांजो माशरो अहिड़े कदम खे बग़ावत सम्झंदो आहे। छा तोखे अहिड़ी तोहमत सां गॾु ज़िंदगी गुज़ारे सघंदी आहे? छा तुंहिंजो भाउ ऐं मां हिन माशरे में जी सघंदा, कद खणी घुमी सघंदा? पाण खां वधीक पहिरीं तूं उन्हनि लाइ सोच। अस्सलाम वालेकुम। परी तू यकी किथे हुई? परी परी छा ॻाल्हि आहे? छो चरी अची थी? मजीद तुंहिंजी यूनिवर्सिटी आई हुई, तूं उते बि न हुई। घर मां त सवेल निकिती हुई न, पोइ केॾां वई हुई? केॾां वई हुई तूं ॿुधाई छो नथी?
ये बस रोईंदी रहंदी, जवाब कोन ॾींदी असांखे। आखिर ख़बर त पए त तूं वही काॾे हुई या को कारो मुंहुं करे आई आहीं। कुझु बि न आहे कयो, न तव्हांजो कारो मुंहुं कयो आहे न पंहिंजो कारो मुंहुं। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी जान छॾियो, मूंखे जीअण ॾियो। पोइ रोई छो थी? भला इहो ॿुधाए त तूं एतिरी देरि हुई किथे? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।